कश्मीर कुछ ॾींहं पहिरियां कश्मीर थाने जी हद में सपाफ सिटी कश्मीर जे नायब सदर आतिफ मलिक जे वालिद साहिब शहीद मीरा बख्श मलिक खे ॾोहारी नाहक क़तल करे विया जो संदसि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु सपाफ तालका कश्मीर पारां एहतजाज जो सॾु ॾिनो। सपाफ ज़िलो कश्मीर सीनियर नायब सदर मोहम्मद अली मलिक, आका शेख, नूर हसन खोसो, जनरल सेक्रेटरी रहीम बख्श मज़ारी एम शिरकत कई। सपाफ अॻवान मौक़िफ़ ॾींदे चयो त असां शहीद मीरा बख्श मलिक जे नाहक क़तल जी मज़म्मत कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी सपाफ सूबाई क़यादत खे गुज़ारिश कजे थी त कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर सां राब्तो कनि, शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं ज़िले कश्मीर जो अमन अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।